नाज़रीन, सॼी सिंध जी मेरापुर में भी वणनि जो फसल तैयार थी मार्केट में अची वियो आहे, जॾहिं त सरकारी अघु न मिलण सबबि आबादगार परेशान आहिनि। इन हवाले से तफ़सील ॿुधाए रहियो आहे आकाश कुमार। सॼी सिंध जी मेरापुर में भी वणनि जो फसल मुकम्मल तैयार थी चुको आहे। इलाइक़े अंदर फुटिन में चूंडो तेज़ीअ सां जारी आहे। मुख़्तलिफ़ आबादगारनि पारां कारखाने मालिकनि फुटी जे सरकारी अघु न ॾियण ऐं गैर कानूनी कणतो लॻाइण वारे आबादगार दुश्मन अमल बाबति आबादगारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचारींदे चयो त फुटी पहिरें अघु मथे हो, हाणे रेट किराए छॾियो आहे। हाणे छा कयूं, असां ख़र्च घणा आहिनि, हाणे ग़रीब माण्हू करे फुटी चूंडो ई महांगो आहे। वरी फुटी जो रेट हाणे 5000 जे 5000 कुझु आहिनि, पहिरें 6000 मथे हो। हाणे ग़रीब माण्हू करे कलर महांगो, हर शइ महांगी आहे, ट्रैक्टर महांगो आहे, हर हाणे काॾे वञूं। 600-700 रुपया माण्हू था वठनि माण्हू। पोएं साल खां असांजो हिन साल फसल जेको आहे सो मतिलबु के त ओड़ो मज़े जो न थियो आहे। पोएं साल खां घटि फसल थियो आहे असांजो हिन दफ़े। ॾिसो था त कलर महांगा, ॿिज महांगा, डीज़ल महांगा, हर शइ महांगी। पोइ बि असांखे रेट मुकमिल न ॾिनो वञे थो हिते असांजे माना हिन इलाइक़े में मक़ामी इलाइक़नि में। 1210 की सिंध हलिया वञो, ॿिनि इलाइक़नि में वञो 6000 खां 6500 गवर्नमेंट जो रेट आहे महिल। पर असांखे हिते 5400-5600 रेट थो ॾिनो वञे पियो। तंहिं खां कंतो जेको कंतो वञूं था मण ते 5 किलो कंतो था हणनि कारखाननि फैक्ट्रियुनि में। गवर्नमेंट जो जेको रेट आहे न उहो 6500 आहे ऐं हिते नथा ॾियनि 6500, 5600, 5300, 5200 ईअं था ॾियनि। काट तक़रीबन 2-2.5 किलो 2-2.5 किलो ईअं था काट वठनि। तव्हां कीअं चूंडो करे ॾियो? असां भाऊ असां जेके मेड़ींदा आहियूं 600 रुपया मण मेड़ींदा आहियूं। हिन में मण सवा मेड़ींदा वञूं। दवाऊं बेकार था ॾियनि, तक़रीबन जेको आहे न कीड़ो त ख़तमु थिए ई कोन थो। त हाणे बि चेक कयो, अध खां वधीक कीड़ो आहे वणनि में। सिंध हुकूमत खां छा मुतालबो कयूं? सिंध हुकूमत पाण ई पोइ लॻी पई आहे। तक़रीबन जेके बि वज़ीर आहिनि, वॾा सियासतदान आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे लाइ ताड़ींदा आहिनि, बाक़ी ग़रीब माण्हू उहो ई पोइ हूंदो आहे। महिनत घणी आहे, रेट थोरो आहे। फुटी 5500 रुपया, 6500 रेट आहे असुल। बाक़ी हुकूमत जो 6500 रेट आहे, मिले 5500 तो। मेड़ाई बि एतिरी असां ग़रीब माण्हू पूरो कयूं था, 600 रुपया मण ते मिले, जोड़ी मेड़ींदा आहियूं। हिननि वधीक चयो त हुकूमत जी नाकाम पॉलिसियुनि बदौलत असांखे फुटिन जो फी मण सरकारी अघु 6500 रुपया कारखानेदार या वापारी नथा ॾियनि। असां जेका फुटी कारखाननि ताईं पहुचायूं था उते असांखे फी मण 5400 रुपया ॾिना वञनि था। फुटी जे मण ते 2 खां 3 किलो गैर कानूनी कणतो लॻायो पियो वञे। गैर मयारी दवाउनि ऐं भाण कलर जे करे हिन साल असांजे वणनि जो फसल बहितर तैयार न थी सघियो आहे। नकली दवाउनि ऐं ॿिज जे करे वण जे गोगड़े खे कीड़ो लॻी वञण सबबि पैदाइशी घटि थी आहे। असां आबादगार सख़्तु मुआइशी बहरान जी लपेट हेठि अची विया आहियूं। जेको फसल लथो आहे उन मां असांजो कर्ज़ ई न लही सघियो आहे। चूंडो करण वारनि मज़दूरनि खे बि असां पंहिंजे घरां पैसा ॾियण ते मजबूर आहियूं। हिननि सिंध जे वॾे वज़ीर खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांखे कपह जो सरकारी रेट ॾियारियो वञे त जीअं असां मुआइशी बहरान खां निजात हासिल करे सघूं। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, मेरापुर।